साहब आ रहे हैं। ये डीएसपी साहब बैठे हैं, बनाव भुट्टो साहब कह रहे हैं हम भी आपको सिक्योरिटी देते हैं, हमारी सिक्योरिटी में है, आपको ये कोई हाथ भी नहीं लगाएगा, आपको लफ्ज़ भी नहीं लगाएगा, कोई लफ्ज़ भी नहीं लगाएगा, लफ्ज़ भी नहीं लगाएगा। ठीक है ना, सरदार साहब बात कर ले, सरदार साहब बात कर ले, डीएसपी साहब भेज रहे हैं, मुख्तार खान साहब भेज रहे हैं, हम भी इज्जत वाले लोग हैं, ऐसे मेहमानों को हम कैसे कुछ करने देंगे भाई। आप आ जाए सर, मानवती करेंगे आप गाड़ी में नहीं करेंगे आप बेटे, पानी भी नहीं पिलाया हमने, मसला हो जाएगा, मसले बना लें। हाँ बस अब आए बस आए आप। डीएसपी साहब छोटा सा कितनी देर में आ रहे हैं, जल्दी चीज़ आ जाए, कुछ नहीं होता, आज ऐसे ही आ जाए, गाड़ी में जाए बैठे आप आ जाए, नहीं उठा रहे हैं आपको, उठा रहे हैं। मुझा दोस्तों, अगर तव्हां पाण मुतालबो रखण चाहियो तो तव्हांखे इजाज़त आहे, जे मूंखे इजाज़त ॾियो त तव्हांजे तरफ़ां मां मुतालबो रखां। महिरबानी महिरबानी। मुझा दोस्तों, जीअं त असांजो हिकिड़ो ही मुतालबो आहे, उर्दू में बात करें ताकि साईं वाले साईं कहते हैं कि हम सिंधी में भी समझ लेते हैं अच्छी तरह से। मुझा साईं मुतालबो असांजो इहो ई आहे त असांजे ज़िले घोटकी में एॾी वॾी फैक्ट्री आहे जेका सो पंहिंजे एशिया में वॾे में वॾी फैक्ट्री आहे, हिते खाद नथी मिले असांखे। महिरबानी करे तव्हां डीलरनि खे ॾंडो ॾियो ऐं हिननि खे कंपनी वारनि सां बि ॻाल्हायो, इंद्रो वारनि सां। डेली के ऊपर सप्लाई मिलेगी, परसों से मिलेगा, तो ये पूरा महीना ही ऐसे चलेगा, डेली सप्लाई मिलेगी, हर तालके को डेली सप्लाई मिलेगी, उससे जो थोड़े बहुत हालात बेहतर हो जाएंगे। इहो असांजो मुतालबो मञियो आहे त सुबुह को ॾींहुं असांखे ॾियो, ॿिए ॾींहुं इंशाअल्लाह बावड़ो, डेरकी, मिरपुर, माचलो, घोटकी ऐं खानगढ़ तालके में जेतिरा असांजा 5 तालका आहिनि दिल्ली घोटकी जा, उन्हनि में इंशाअल्लाह असां डीलरनि खे ॾींदासीं, डीलरनि खे बाक़ाइदा हिदायतूं कंदासीं त उहो हर आम नंढे वॾे दुकान ते पहुचाइनि। इंशाअल्लाह जेकॾहिं 1-2 ॾींहंनि में जीअं साईं वारनि वाइदो कयो आहे, जेकॾहिं हीउ असांजो मसइलो हल न थियो त असां तव्हां सां गॾु आहियूं, जेको तव्हां लायो अमल जोड़ींदो, मां तव्हां सां वरी बि गॾु आहियां।